खबर आहे त कुछ कुवतूं पीपल्स पार्टी के निशानो बणाए रहियूं आहिनि। बलूचिस्तान में पीपी के निशानो बणाए पियो वञे। उहे कुवतूं नथियूं चाहिनि त बलूचिस्तानी वफ़ाक़ में पीपी हुकूमत ठाहे। हिननि खे ख़बर आहे त पीपी जो जियालो हुकूमत में आयो आहे त संदनि साज़िशूं नाकाम थी वेंदियूं। असां समूरियुनि कुवतुनि जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो खुज़दार में जलसे खे ख़िताब संदनि चवणु आहे त पीपी अकेली जमायत आहे जेका बलोचनि खे संदनि हक़ ॾियारे सघे थी। नफ़रती विरासत जी सियासत जे करे दहशतगर्दी हिकु भेरो ॿीहर कर खणी रही आहे। हू सम्झनि था त ॿार आहे दहशतगर्दी खां डिॼी वेंदो। असां दहशतगर्दनि खां डिॼण वारा न आहियूं। असांजो सिर त कटिजी सघे थो पर दहशतगर्दनि जे आॾो झुकी नथो सघे। आम चूंडूं 8 फरवरी ते ई थींदियूं। कंहिंखे बि शक में न रहणु घुरिजे। दहशतगर्दी ऐं सिक्योरिटी चैलेंजेस जे बावजूदि इलेक्शन जो अमल न रुकजंदो। दहशतगर्दी चूंड अमल जी सभ खां वॾी दुश्मन आहे। चूंडुनि में रंडक विझंदड़ अंसरनि सां पाक फ़ौज जी मदद सां सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सहाफ़ियुनि जा गैर रस्मी ॻाल्हि ॿोल इलेक्शन कमीशन जे इजलास दौरान ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में अमनो अमा जी बिगड़जंदड़ सूरत-ए-हाल जो जाइज़ो। सिक्योरिटी सूरत-ए-हाल जे हवाले सां ब्रीफिंग। गॾियल हुकूमत जुड़ी त नवाज़ लीग या पीटीआई जो साथ न ॾींदसि। मियां साहब जे किरदार मां पर मायूस आहियां। इन करे वेझा वधी विया आहिनि। जेकॾहिं नवाज़ शरीफ खे पुराणी सियासत करणी आहे त मां संदसि साथ न ॾींदसि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो BBC खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त लेवल प्लेइंग फील्ड सदाईं मसइलो रहियो आहे। मुस्लिम लीग नून ऐं पीटीआई वारा पुराणी सियासत करणु चाहिनि था। अहिड़ी सियासत खे नाकाम थींदे ई ॾिठो आहे। ॿियूं जमायतूं इक़्तिदार लाइ सोचींदियूं आहिनि। पीपल्स पार्टी रुॻो अवाम लाइ सोचींदी आहे। अवाम जूं ॾुखियायूं असांजूं ॾुखियायूं आहिनि। साॻड़ मुल्क खे गैस ॾींदो आहे पर पाण गैस खां महरूम आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम खे हक़ ॾियारणु चाहे थो। इक़्तिदार मिलियो त ग़रीबनि खे 3 लख घर ठाराए ॾींदासीं। मालकाड़ा हक़ बि ॾींदासीं। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारीअ जो साॻड़ खां पोइ ख़िपरे में पार्टी कारकुननि खे ख़िताब। मुल्क जे मसइलनि जो हल शफ़ाफ़ चूंडुनि में आहे ऐं जमहूरियत में ई मुल्क जी बका आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी नफ़रत ऐं विरहासत जी सियासत जो ख़ात्मो चाहे थो। अवामी सियासत रुॻो पीपल्स पार्टी करे रही आहे। पीपी अॻवान शर्जील इनाम मेमण जी हैदराबाद में आजिज़ धामरा ऐं JUP सरबराह अबू अल खैर मोहम्मद ज़ुबैर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त PTI ऐं नून लीग माज़ी मां सबक़ नाहे सिखियो। पीपल्स पार्टी सियासी इंतकाम ते यकीन नथी रखे। इलेक्शन मुलतवी थियण जा रुॻो अफ़वाह आहिनि। JUP सरबराह अबू अल खैर मोहम्मद ज़ुबैर पंहिंजनि उम्मीदवारनि खां पीपी जे हक़ में हथ खणाइण जो ऐलान करे छॾियो। नए पाकिस्तान जी ॻोल्हा में पुराणे पाकिस्तान खे तबाह ऐं बर्बाद कयो वियो। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू हिकु शख़्स जे ॼार में फासी विया हुआ। KP में तब्दीली मां आणींदुसि। मुस्लिम लीग नून जे क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो सवात में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मां रस्ते सां ॾिसंदो आयो आहियां। मूंखे त 1 बिलियन ट्री सोनामी नज़र न आई। हिन शख़्स माण्हुनि जे जज़्बनि सां खेॾी वोट वरितो। पोइ न नौकरी ॾिनी न कोई रिलीफ ॾिनो। नवाज़ शरीफ जी सियासत ख़त्म करण लाइ घणा माण्हू आया। नवाज़ शरीफ जॾहिं मोटी आयो त मीनारे पाकिस्तान में पूरी आवाम संदसि आजियां कई। नवाज़ शरीफ जिते वेंदो हुयो उते आवाम जो समूह हूंदो हो। जंहिं माण्हुनि खे चोर चोर कयो उहो अॼु पाण सभ खां वॾो चोर निकितो। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो सवात में जलसे खे ख़िताब। तालीम वारी निगरान वफ़ाक़ी वज़ारत सॼे मुल्क जी तालीम इदारनि में 4 ॾींहं आम मोकल जो ऐलान करे छॾियो। निगरान सिंध सरकार पारां तालीमी इदारनि में आम मोकल जो फ़ैसिलो। सिंध में 6 खां 9 फरवरी ताईं सरकारी ऐं ख़ानगी तालीमी इदारा बंदि रहंदा। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर तालीम खाते जी समरी मंज़ूर करे वरिती। PTI बानी ऐं शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ साइफ़र केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी। जज अबुल हसनात ज़ुल्करनैन साइफ़र केस जो 77 सिफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो। साइफ़र केस जे तफ़सीली फ़ैसिले में 20 फाइंडिंग्स ॾिनियूं वयूं आहिनि। फाइंडिंग्स में साइफ़र अखियुनि ॾिठनि शाहिदनि ॻुझनि दस्तावेज़नि जी अहमियत शामिल आहे। ट्रायल दौरान ॿिन्ही जवाबदारनि जो रवैयो अदालत जे आॾो नज़र में रखियो वियो। ॿिन्ही जवाबदारनि हथ ठोकियूं करे शानियूं बणायूं। PTI बानी ऐं शाह महमूद कुरैशी उहिदे जी भञकड़ी कई। पाकिस्तान ऐं अमरीका जे तालुक़ खे नुक़सानु रसायो वियो। PTI बानी ऐं शाह महमूद कुरैशी जाणे वाणे कूड़ ॻाल्हायो। जारी कयल फ़ैसिलो।
भारत बहरहाल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ी में मुलविस आहे। पाकिस्तानी ईरान विच में बितरफ़न लाॻापन ते इतफ़ाक़ कयो वियो। ईरानी परॾेही वज़ीर पाकिस्तान जो दौरो कयो। ईरानी परॾेही वज़ीर पाकिस्तान हम मुनसिब ऐं वज़ीर आज़म समेत अहम मुलाक़ातूं कयूं। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जी ब्रीफिंग। सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरियुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। गुम थियल पुट जा नंढा नंढा ॿार आहिनि। पुट को ॾोह कयो आहे त खेसि अदालत में पेश कयो, सज़ा ॾियो, पर साम्हूं त आणियो। बुज़ुर्ग शहरी जूं अदालत आॾो ॾांहुं। अदालत वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। बचाव वारे ऐं घरू सेक्रेटरी खां हलफ़नामे सां गॾु जवाब तलब। गुम थियल शहरी जी मुकमल ट्रैवल हिस्ट्री ऐं सॼे मुल्क जे हिरासती मर्कज़नि खां बि रिपोर्ट तलब। फाइनेंस खाते जे कम बाद 840 पेंशनरनि खे जाली हुअण जो शक जणाए पेंशन बंदि करे छॾी। फाइनेंस खाते जे लेटर बाद IG सिंध पारां 840 पेंशनरनि जी पेंशन बंदि करण जो हुकुम। डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर 840 पेंशनरनि जूं पेंशन वारियूं IDs बंदि करे छॾियो। ऐं कराची जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े में फ़ौरन जी फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो, 2 शहरी ज़ख़्मी। शहरियुनि फायरिंग कंदड़ 3 फ़ौरन खे पकिड़े वरितो, हिकु फ़रार थियण में कामयाब।